तरफा अॼोको ही एहतजाज प्रेस क्लब दादू जे आॾो मौजूद साथियुनि जे आॾो मौजूद शहरियुनि जे आॾो असां पंहिंजो केस पेश कंदा हलूं। असीं ही गुज़ारिश था कयूं त दुनिया जे अंदरि जदीद तरीन माण्हुनि जा मसइला हल थी करे, लेकिन अफ़सोस सां असांजे कामोरनि अजीब क़िस्म जो तमाशो लॻाए छॾियो आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हिकु डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ पूरे पाकिस्तान जे अंदरि ज़िला हुकूमतूं क़ाइमु कयूं हुयूं त डिवीज़नुनि जा सेक्रेटरेट जा सभु इख्तियारात हुन ज़िले लेवल ते आणे ग़रीब माण्हुनि जे लाइ, ग़रीब मुलाज़िमनि जे लाइ हिकिड़ी सहूलियत पैदा कई। अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु जी जमहूरी दौर में असांजे चूंडियल नुमाइंदनि जमहूरी हुकूमत में रहंदड़ कामोरनि उन्हनि ही तमाशो करे छॾियो आहे त जेके बि इख्तियारात आहिनि उहे सभु जा सभु तालके लेवल खां ज़िले लेवल ते, ज़िले लेवल खां डिवीज़न लेवल ते ऐं डिवीज़न लेवल खां सेक्रेटरेट लेवल ते। बाबा ही कहिड़ी दुश्मनी आहे मुलाज़िमनि सां, ही कहिड़ी वेधंडा कयो तव्हां मुलाज़िमनि सां। जेकॾहिं डायरेक्टर खे इख्तियारात पाण इस्तेमालु करण जो शौक़ु आहे, जहिड़े तरीक़े सां डायरेक्टर साहब जो चवणु आहे त सेक्रेटरी जो फरमान आहे त डायरेक्टर उस्तादनि जी रिटायरमेंट खां वठी जीपी फंड ताईं, जीपी फंड खां वठी लॉन्ग लीव ताईं पाण करे। ठीकु आहे साईं, तव्हां पाण कयो, लेकिन पोइ टीओ जा इख्तियारात ख़तमु कयो, पोइ डीओ जा इख्तियारात ख़तमु कयो। डायरेक्ट तव्हां पंहिंजी ऑफिस ज़िले में क़ाइमु कयो, उते तव्हां पंहिंजा क्लार्क विहारियो। छो जो तव्हांजो न डीओ ते एतमाद आहे न टीओ ते एतमाद आहे। जॾहिं डायरेक्टर उहे लेटर सही करे, हिकिड़ो मुलाज़िम जेको जीपी खणे 5000 जी या 5 लख जी जीपी